अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कहाणी, मुख़्तलिफ़ कहाणीकारनि जूं कहाणियूं। मुरतब सैयद ज़वार नक़वी। छापो पहिरियों मई 2000 ईस्वी। छपाईंदड़ काविश ग्रुप ऑफ पब्लिकेशन, B2 सिविल लाइन्स, हैदराबाद, सिंध। ही किताब 176 सिफ़नि ते मुश्तमिल आहे। 81 नंबर सिफ़े खां वठी 96 सिफ़े ताईं साॻिया पेज साॻियूं कहाणियूं ॿीहर जिल्द कयूं वयूं आहिनि। हिन जी तरतीब में 25 कहाणियूं ॾिनल आहिनि। 24 नंबर कहाणी गुनाह जी पुॼाणी, लियाकत रिज़वी। 25 नंबर कहाणी दुनिया हिकु स्टेज आहे, नूरुल हुदा शाह हिन किताब में शामिल कोन आहिनि। किताब जे टाइटल ते ख़ूबसूरत छोकिरीअ जी तस्वीर ॾिनल आहे। बैग ते फ्रांस काफ़का जी कहाणी लिखियल आहे। हीअ कहाणी सॼी काइनात जी आहे। हिन खे दुनिया जे हर किताब में शामिल कयो वेंदो आहे। सभिनी स्कूलनि जे कारण बोर्डनि ते उहा ई कहाणी लिखी वेंदी आहे। माइरूं पंहिंजनि ॿारनि खे थञ प्यारींदे उन जे बारे में सोचींदियूं आहिनि। प्यार मोहबत करण वारा सरगोशन में उहा ई कहाणी बयानु कंदा आहिनि। सिपाही मैदान जंग ॾांहुं वेंदे उहा ई कहाणी वरजाईंदा आहिनि। दुकानदार ऐं ग्राहकनि जी ॻाल्हि ॿोल में उन कहाणीअ जो वर्जाउ ॿुधण में ईंदो आहे। मज़हबी तक़रीरुनि में उन जो ज़िक्र कयो वेंदो आहे। उहा रोज़ानो अख़बारुनि में शाया थींदी आहे ऐं मुसाफ़िर सफ़र दौरान उन खे पढ़ण खां पोइ भरवारे खे पढ़ण लाइ ॾींदा आहिनि। मुतालिया ख़ाननि में तारीख़दान उन कहाणीअ जे क़दामत ते हैरान वेठा थींदा आहिनि। टेलीग्राम उन लाइ ईजाद थियो हुयो त उहा कहाणी दुनिया में तेज़ीअ सां फैलाए सघिजे। क़दीम आसारनि जे तलाश में कयल खोटाइनि मां उहा ई कहाणी निकिरंदी आहे। वॾियुनि डिघियुनि इमारतुनि जूं ॾाकिणियूं उन कहाणीअ खे छत ताईं वठी वेंदियूं आहिनि। ॾेसावर जा सियाह अणॾिठल जॻहुनि ते उन कहाणीअ जी ॻाल्हि कढंदा आहिनि, पर उन्हनि खां पहिरीं वहशी नस्लनि जा फ़र्द उतां जे माण्हुनि सां उन जो ज़िक्र करे चुका हूंदा आहिनि। सितारा उहा ई कहाणी ॿुधाईंदा आहिनि। शाम जे समय ढंढुनि जे शफ़ाफ़ पाणीअ में उन जो ई अक्स नज़र ईंदो आहे। दरिया जूं लहरूं उन खे ई जबलनि जे हेठां वहाए खणी ईंदियूं आहिनि, पर बादल उन खे ॿीहर चोटियुनि ते विछाए छॾींदा आहिनि। ऐं तूं हिते वेठो उन कहाणीअ जी बेमहली ऐं बेतालुक हुजण जी शिकायत करें। तूं यकीनन पंहिंजो नंढपण ॾाढो तल्ख़ गुज़ारियो आहे। फ्रांस काफ़का। कहाणी हिकु शख़्स लाइ बेमाना ऐं ॿिए लाइ तमामु बामाना हूंदी आहे। लियान सरमेलन। किस्त पहिरीं कहाणीअ जी कहाणी सैयद ज़वार नक़वी। सच बि त उहा हक़ीक़त आहे त मोहम्मद अली काज़ी हिकु पढ़ियो लिखियो ऐं तख़लीक़ी ज़हन रखंदड़ सहाफ़ी ऐं लेखक आहे। मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे त हिन खे न सिर्फ़ु लफ़्ज़नि जे सही ऐं वक़्ताइते इस्तेमाल जी सुध आहे, पर हू माण्हूअ ते हिकु नज़र विझण खां पोइ घणे भाङे संदसि मुतालिक़ सही राय जोड़े संदसि कम जो तयन करे वठंदो आहे। इदारे में केरु किथे हुजे, कंहिंखे छा करणु घुरिजे ऐं कंहिंखां कीअं कमु वठिजे, उहो भले कोई खांसि सिखे। मुंहिंजी उन ॻाल्हि जो अमली मज़हर रोज़ानी काविश हैदराबाद जे न्यूज़ नेटवर्क खां वठी न्यूज़ डेस्क आहे। ॼण हिकु हिकु करे माला में पोयल मोती हुजनि। सालनि जे तालुक खां पोइ हिकु ॾींहुं खेसि नौकिरी ॾियण लाइ चयुमि। हिन अजब मां हिकु नज़र मूं ते विधी ऐं सिगार मां हिकिड़ो वॾो कश हणी पंहिंजी चेयर ते अहली पियो, ॼण कंहिं गहरी सोच में पइजी वियो हुजे। अव्हां कहिड़ो कमु कंदव? हुन पुछियो। को बि, मूं वरंदी ॾिनी ऐं ॻाल्हि उते अची फुल स्टॉप थी वई। अदब खां वठी समाज ताईं सभई मौज़ू उन गुफ़्तगूअ में ईंदा रहिया। अव्हांखे कहिड़ो कमु करणु घुरिजे? मोकिलाइण वक़्तु हिन मुंहिंजे आॾो ई मुंहिंजो सुवालु रखियो। 15 ॾींहं हिक ॿिए खे सोचण लाइ ॾेई उन खां पोइ वरी मिलण जो फ़ैसिलो करे असां हिक ॿिए खे विदा कयो, जीअं हू ऐं मां पंहिंजे कम मुतलिक़ कंहिं फ़ैसिले ते पहुची सघूं। उहे सियारे जे मुंद जा आख़िरी रोमांटिक ऐं वणंदड़ ॾींहं हुया, जिन में पंहिंजे इर्द गिर्द घुलंदड़ सभई हवाऊं ऐं मौसमूं विछड़ी वियल महबूबाऊं लॻंदियूं हुयूं।
वक़्तु ॼण जवानीअ जियां अखि चिंब में गुज़री वियो, जहिड़ा पतझड़ में अमलतास मां छणियल पीला पन। वरी जॾहिं मिलियासीं त जहिड़ो फ़ैसिलो थी चुको हुयो, पर पोइ बि ॻाल्हाइणु ज़रूरी हुयो। फ़ैसिलो उहो थियो त हिकिड़ो किताबी सिलसिलो शुरू कयो वञे, जंहिंजो पहिरियों किताबु कहाणियुनि जो किताबु हुजे, जंहिंमें सभिनी नाले वारनि कहाणीकारनि खां संदनि नयूं कहाणियूं लिखराए शामिलु कयूं वञनि, ऐं पोइ उन किताब जो नालो, साइज़, लेआउट, टाइटल ऐं ॿियूं लाॻापियल ॻाल्हियूं गौर हेठि आयूं। वाकई मूंखे उन्हनि ॾींहंनि में उहा ख़बर न हुई त असांजे लेखकनि खां नयूं कहाणियूं वठण का मामूली ॻाल्हि न हुई, बल्कि रुक जा चणा चॿणा हुया। ख़त, फ़ोन ऐं रूबरू मुलाक़ातुनि जो साणनि सिलसिलो शुरू करे ॾिनो, पर उन खां बि पहिरियां ई हुई किताब जे नाले जी चूंड। ऐं उहो मसइलो ओचितो ई ओचितो हिकु ॾींहुं मोहतरम अमर जलील हल करे छॾियो। चयाईं, किताब जो नालो रखो कहाणी। असां थोरे गौर वीचार खां पोइ संदसि सलाह अखियुनि ते रखंदे हिन किताब जो उहो नालो तय कयो। मां ज़वार नकवी थो ॻाल्हायां, अदी तनवीर जूणे जो आहे। हस्बे दस्तूर हिकु शाम जो कहाणीअ लाइ खेसि फ़ोन कयो हुयमि, न कान्हे का, तनवीर जूणे जो वरंदी ॾिनी। ऐं पोइ फ़ोन जे ॿिन्ही पासे हुआ टहक, कंहिंसां ॻाल्हाइणो आहे? मैडम नसीम थेबो चवंदी हुई, अव्हां सां। मां वरंदी ॾींदो हुयुमि, ऐं पोइ बिना कंहिं ॿी ॻाल्हि करण जे पोयां आवाज़ु ईंदो हुयो, 2 ॾींहं रखी पोइ फ़ोन कजो। ऐं उहे 2 ॾींहं 2 हफ़्तनि खां बि वधी विया, ऐं मां हुयुसि जामशोरे वारो रोड हुयो, ऐं मुंहिंजी गाॾीअ में ग़मज़दा करे छॾींदड़ जगजीत ऐं चित्रा जा गज़ल हुया। ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का वो सावन, वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी। ऐं ॻोढ़ा अखियुनि जूं सरहदूं ओरांगे ईंदा हुया। जवानी, शादी, ॿारड़ा, ॾखण एशिया जे माण्हुनि लाइ मुहबतुनि सां गॾु उहे मसइला बि हूंदा आहिनि, जंहिंजी शुरूआति मुर्कनि सां थींदी आहे ऐं पुॼाणी। पर उहो वर्जाए छॾींदड़ कमु कंदे उहा ख़ुशी ज़रूरु थींदी हुयमि त सिंधी ॿोलीअ में पहिरियों भेरो हेॾी वॾी तादाद में नाले वारनि कहाणीकारनि खां सालनि बाद नयूं कहाणियूं लिखराए हीअ किताब तरतीब ॾेई रहियो आहियां। ऐं हा, सची अञा हिकिड़ो वॾो कमु रहियल हो, ऐं उहो हो नूरुल हुदा शाह खां कहाणी वठणु। उहा जुदा ॻाल्हि आहे त हू मूं जहिड़े लाओबाली शख़्स ते हमेशह महिरबान रही आहे, पर पोइ बि खेसि चई केरु। नूरुल हुदा शाह जो घर वारे साईं ख़ादिम शाह खे चयुमि, पर जहिड़ो कि हिन हामी न भरी। नसीर प्लीज़ तूं फ़ोन करे मुंहिंजे पारां चओ। हिकिड़े ॾींहुं हैदराबाद वारे रेडियो स्टेशन ते संदसि ऑफिस में खेसि चयुमि, नसीर ऐं कंहिंखे न करे उहो त मुमकिन ई कोन्हे। हिन खेसि फ़ोन कयो ऐं ॿिए ॾींहुं अस्सलाम वालेकुम असां वञी संदसि ड्राइंग रूम में साड़ियासीं। अड़े, हीअ त उहा ई शफ़ीक, महिरबान ऐं सवाजड़ी नूरुल हुदा शाह हुई, जेका लॻभॻि 10 वरे अॻु हूंदी हुई, ऐं संदसि घर जी ड्राइंग रूम खां वठी दस्तरख़्वान ताईं असां लाइ खुलियल हूंदा हुआ। अलाए छो कॾहिं कॾहिं घणो एतिराम माण्हूअ जे मन में हिकिड़ो अजीब ख़ौफ़ ऐं विसवसा पैदा करे छॾींदो आहे। हा, उन करे जो उहो माण्हूअ जो मन हूंदो आहे का रिमोट ते हलंदड़ मशीन न, कॾहिं मन माकोड़ी, कॾहिं केहर शींहं। चांहि बिस्किट सां ख़ातिर तवाज़ कयाईं, ऐं हिकु अधु पंध खां पोइ संदसि नई निकोर कहाणी मुंहिंजे हथनि में हुई। उन घड़ी ख़ुशीअ मां मुंहिंजी अखियुनि जा तुनरा पाणीअ सां भरिजी आया हुया। कमर शहबाज़ जहिड़े वॾे कहाणीकार त फ़ोन ते ई भाल भलाया, ऐं प्यारे तारिक आलम त भाॼाई रज़िया, हालार ऐं लाहूत सां गॾिजी पाण अची कंप्यूटर ते प्रूफ पढ़िया। बाक़ी जीजी ज़रीना बलोच जहिड़े वाइदे जी पकी लेखिका तोड़े लेखक मूं ॿियो न ॾिठो। लंडन फ़ोन कयुमि, ख़बर पई त पाकिस्तान अचे पई। 2-4 ॾींहं रखी कराची फ़ोन कयुमि, पतो पियो त हैदराबाद लाइ रवानी थी चुकी आहे। ऐं पोइ हिकिड़े ॾींहुं अयाज़ लतीफ़ पलीजे सां गॾिजी वञी रूबरू हाज़िर थियुसि। चयाईं, साल थिया आहिनि मूं कहाणी लिखणु छॾे ॾिनी आहे। जन सालनि खां कहाणियूं न लिखियूं आहिनि, उन्हनि खां ई त कहाणियूं लिखायां पियो। रशीदा हिजाब, मदद अली सिंधी, शौकत हुसैन शोरो, मुश्ताक अहमद शोरो, हलीम बिरोही,
हिदायत प्रेम शर्जील जन जी का गुज़िरियल ॾहाके में कहाणी पढ़ियव, पर असांजी ख़ासि गुज़ारिश ते हिननि लिखियो आहे। हाणे अव्हां बि लिखो प्लीज़। वॾी बहसा बहसीअ खां पोइ नेठि वाइदो कयई त फलाणे ॾींहुं कहाणी खणी वञजांइ। वञा त छा ॾिसां, असुलु दंग रहिजी वियुसि त पहिरीं ई वाइदे ते कहाणी तयारु ऐं कहाणी बि वाह वाह। बाक़ी जेतिरा पंध काज़ी ख़ादिम कराया उहे कुदरत जे किताब में लिखियल आहिनि। उन सॼी राम कहाणी बयानु करण जो मतिलबु हुयो पंहिंजनि मुअज़िज़ पढ़ंदड़नि खे हिन किताब जे सिलसिले में आगाही ॾियणु त कीअं न असां कशाला कटे ही किताब मार्केट में आंदो आहे, जेको आम तौरु पढ़ंदड़नि लाइ ऐं ख़ासि तौर ते जदीद सिंधी कहाणीअ लाइ लाभाइतो साबित थींदो, जंहिंसां सिधी तरह सिंधी अदब जी पछाड़ कनि पहरनि में पहुतल सिंधी कहाणी वरी नए सिर वधंदी विझंदी ऐं तारीख़ में पंहिंजो मुक़ाम हासिलु कंदी। सिंध जे सभिनी लेखकनि मूंखे मान ॾींदे पंहिंजूं निकोर कहाणियूं मूंखे ॾिनियूं। न सिर्फ़ु उहो, पर पहिरियों भेरो मज़हर इस्लाम जहिड़े बुलंद पाए जे कहाणीकार जी कंहिं सिंधी किताब लाइ ॾिनल नई कहाणी पिणु हिन किताब जे सिफ़नि ते पढ़ण लाइ मिलंदी। सच बि त ही कहाणी खेतर जा उहे गुल आहिनि जंहिंजे पंहिंजी पंहिंजी ख़ुशबू आहे। बसि मूं फ़क़ति उन्हनि गुलनि खे मेड़े चूंडे हिकु गुलदस्तो सजायो आहे जंहिंजी ख़ुशबू जो हुगाव यकीनन सालनि ताईं सिंधी कहाणीअ जे तारीख़ में महसूसु थींदो रहंदो। असांखे उमेदु आहे त असांजा मान वारा पढ़ंदड़ असांजी हिन महिनत खे मान ॾींदा ऐं संदन सलाहूं हमेशह असांजी रहनुमाई कंदियूं रहंदियूं। महाग अब्दुल कादिर जूणे जो। पहिरियों ई धक में हिकिड़ी ॻाल्हि चिटी करे छॾणु घुरिजे त कहाणियुनि जे हिन मजमूए में जन बि कहाणीकारनि जूं कहाणियूं मौजूदु आहिनि उन्हनि जा नाला बिना कंहिं सीनियरिटी जूनियरिटी लिस्ट जे मूं लाइ मुहतरम बि आहिनि त मूंखां वधीक सुठियूं कहाणियूं लिखंदड़ बि आहिनि। उन्हनि करे मूंखे उहो हक़ु नथो पहुचे त हिन महाग खे ढाल बणाए हिननि फन पारनि खे का टेका टपणी करे पंहिंजो वात विञाए वेही रहां ऐं उभ में हयल खड़ा वापसि मोटी अची मुंहिंजे मथे ते लॻनि। ॿी ॻाल्हि उहा साम्हूं थी अचे त उहो कमु मूं लाइ तमामु सवलो आहे त पाण वटि पियल इलेक्ट्रॉनिक एनसाइक्लोपीडिया जे बटण ते हथु रखी पहिरीं बैन अल-अक़वामी कहाणीअ जी तारीख़ जाग्राफीअ जो अतो पतो कढी पोइ सिंधी अदब जी तारीख़ बाबति लिखियल कचनि फिकनि किताबनि मां सिंधी कहाणीअ मुतलिक़ मालूमात गॾु करे ॿिन्हिनि खे पाण में मिलाए रखी ऐं महदूद इंसाइक्लोपीडिक मालूमात पढ़ंदड़नि जे मथे में हणी पंहिंजी जिंदु छॾाए वञा। उहो कमु पाण खां कोन पुॼंदो। उन करे पाण विचां ई टीं वाट था वठूं। साल ॾेढ खनि अॻु कैनेडा जे शहर टोरंटो में मग़रिब जे वॾनि वॾनि ग़ौराब लेखकनि जी हिकु डिघी मीटिंग थी गुज़री, जंहिंमें पंहिंजनि पंहिंजनि कलमनि मां खिवणियूं कढंदड़ मेलान कुंडेरा ऐं जोसेफ एस्कोवेरिकी जहिड़ा तफ़ंग लेखक बि शामिल थिया। उन मीटिंग जी एजेंडा ते हिकु ई इस्म रखियलु हो त बाज़ जी नज़र वांगियां तेज़ीअ सां सफ़र कंदे निशाने ताईं पहुचंदड़ कहाणीअ जे आला फ़न खे कीअं बचाइजे। उन मीटिंग में हूअं त कई सनियूं थुलियूं ॻाल्हियूं बहसा बहसीअ हेठि आयूं, पर उन्हनि ॻाल्हियुनि मां ॿ ख़ासि ऐं अहम तरीन ॻाल्हियूं तरी ॿाहिरि आयूं जेके पंहिंजनि लफ़्ज़नि में कुझु हिन रीति बयानु करे सघजनि थियूं। नंबर 1, जीअं न धरतीअ ते तहज़ीबुनि जा मर्कज़ बदिलबा आया आहिनि ऐं बादशाहियूं बदिलबियूं आयूं आहिनि, ईअं ई मयारी अदब जी सिन्फ़ुनि जी अहमियत बि बदिलबी आई आहे, जेका हिकु फितरी ॻाल्हि आहे। इश्क जी इब्तिदा शाइरीअ खां थी, पर 19वीं सदीअ में अथ्याक साणी शाइरीअ जे फ़न सां गॾु कहाणी ऐं नाविल जी हिकु डिघी रेस शुरू थी वई, जंहिंमें 1850 ईस्वीअ ताईं पहुचंदे नाविल ऐं कहाणी शाइरीअ जे फ़न खे पोइते छॾे ॾिनो। हिते उहा ॻाल्हि बि ज़हन में रखिजे त हीअ ॻाल्हि रुॻो मग़रिब जे अदब जे हवाले सां कई वई, न का मशरिक़ी अदब जे हवाले सां। उन जो को उहो मतिलबु कोन वठिबो त मग़रिबी शाइरी थकिजी पिड़ कढी बीही रही। 20वीं सदीअ जे इब्तिदा में मायाकोविस्की जॾहिं पंहिंजी शाइरी पढ़ंदो हो त रूस जे लखीं माण्हुनि खे उथारे विहारे छॾींदो हो। अहिड़ी साॻी तरह लैटिन अमेरिका जे चिली मुल्क में
जॾहिं पैबलो नेरुदा पंहिंजी शाइरीअ जी उरूज ते पहुतो त हू जॾहिं जलसनि में शाइरी पढ़ंदो हो त खेसि पाण सां गॾु बाक़ाइदे गार्ड खणी हलणो पवंदो हो त मतां ख़ल्क़ प्यार विचां खेसि चीबा टे मारे विझे। उन्हनि ॿिनि या कुझु ॿियनि तमामु थोरनि मिसालनि खे साम्हूं रखिबो त नाविलनि ऐं कहाणियुनि जे मयार जे घण जी भेट में शाइरीअ जा उहे मिसाल एक्सेप्टेशनल गैर रवाजी बणिजी वञनि था। उन्हीअ में को शक न आहे त नाविल ऐं कहाणीअ जी रेस दौरान 19 ऐं 20 सदीअ जे मोड़ ते कुझु रशियन मास्टर्स ऐं मग़रिब जे कुझु ॿियनि लेखकनि कुझु दवाल नाविल लिखिया हुआ, पर जदीद कहाणीअ जे ओ हेनरी जेका दुही दुखाई हुई उहा वधंदी वधंदी जॾहिं एंटन चेखोव जे हथनि ताईं पहुती त भभड़ थी उथी ऐं आला कहाणीअ जो फ़न नाविल खे पोइते छॾे वियो। पर अॻिते हली पहिरीं अज़ीम जंग, रूस में ईंदड़ इनक़िलाब ऐं ॿी अज़ीम जंग जे नतीजे में जेके हालतूं पैदा थियूं उन्हनि हालतुनि खे एक्सप्लोर करे चिटण लाइ वॾी कैनवास जी ज़रूरत पइजी वई जेको सिर्फ़ु नाविल मुहैया करे थी सघियो। ईअं नाविल कहाणीअ खे पोइते छॾे वियो। उन खां पोइ हिकु वक़्तु इतलाती साइंस टेक्नोलॉजीअ में जेके ब्रेक थ्रू थिया त उन्हनि जे नतीजे में नाविल ऐं दस्तावेज़ी अदब, आतम कथा, सवान उमिरी, डायरी, सफ़रनामू, तख़लीक़ी मज़मून ऐं फिक्शन वग़ैरह जे विच में मक़बूलियत जे ॾस में मुक़ाबिलो आहे। उन करे बहितर उहो आहे त आला कहाणीअ जे फ़न जे बदिरां नाविल खे बचाइणु घुरिजे। ॿियनि लफ़्ज़नि में उन इहा ॻाल्हि खे हीअं बि चई सघिजे थो त मयारी कहाणीअ जो फितरी अंत अची वियो आहे, तंहिं करे उन ॾस में सभु कोशिशूं अजायूं आहिनि। नंबर 2, जीअं त हिन वक़्तु लिखणु फुल टाइम जॉब बणिजी चुको आहे ऐं लेखकनि खे वॾियूं वॾियूं रॉयल्टियूं मिलणु शुरू थियूं आहिनि ऐं लिखणु रोज़ी रोटीअ जो ज़रियो बणिजी चुको आहे, उन करे जेकी बि सुठा तख़लीकार आहिनि उहे नाविल ऐं दस्तावेज़ी अदब जा किताब लिखण में मसरूफ़ था रहनि। उहे सुठा लेखक जॾहिं को किताब लिखी वांदा था थियनि त पोइ रोज़ु लिखण जी पियल आदत जे करे वांदकाईअ जी विंदुरकाण कहाणियूं त लिखनि था, पर संदन तवजो आला कहाणी लिखण ते न रही आहे। उन करे संदन लिखियल कहाणियुनि में एॾो दम न रहियो आहे। पर जेकॾहिं उहे साॻिया लेखक पंहिंजनि किताबनि खे पासे ते रखी पूरे ध्यान सां कहाणियूं लिखंदा त उहे मयारी कहाणीअ खे ॿीहर पिड़ ते लाहे सघनि था। सो उन ई हिसाब सां कहाणीअ ॾांहुं वेंदड़ वाट खुलियल आहे। जॾहिं वाट खुलियल आहे त पोइ मायूस थियण जी ज़रूरत न आहे। हिते उहो बि अर्ज़ु करे छॾिजे त कैनेडा जे शहर टोरंटो में थींदड़ ॼाणायल मीटिंग खां 4-5 साल अॻु पहिरीं राय हैरत अंगेज़ तौर ते घण पढ़ियो शौकत हुसैन शोरो कंहिं अदबी महफ़िल में चई चुको आहे। बहरहाल मथे जेकी बि राया आया आहिनि उहे मग़रिबी अदब सां लाॻापियल आहिनि, जॾहिं त मशरिक़ी अदब में सो बि ख़ासि करे सिंधी अदब में मग़रिबी अदब वारी सूरत हाल न आहे। मग़रिब में हिन वक़्तु शाइरी त ॻाइजंदड़ गाननि ताईं महदूद रहिजी वई आहे। उते आला शाइरीअ ते जोज़फ ब्राडिस्की ऐं सैज़ाम बोरका पारां शाइराउनि खे नोबेल अदब इनाम त मिली थो वञे, पर एॾो वॾो इनाम मिलण खां पोइ बि संदन शाइरीअ जी किताबनि खे एॾी वॾी अहमियत नथी मिले जो ईअं खणी चइजे त आला शाइरी हिकु मक़बूल सिन्फ़ तौर ते मौजूदु आहे। ॿिए पासे असां वटि सिंधीअ में ख़ल्क़े ख़ुदा जीअ में जेतिरो शेख अयाज़ ऐं नई पीढ़ीअ में हसन दर्स खे मान मिले थो एतिरो मान शायदि कंहिं नसर निगार खे नथो मिले। सिंध खां टपी असां ॿिए मशरिक़ी अदब में शाइरीअ जी अहमियत ते वञूं त घणा मिसाल ॾियण जे बदिरां हिकु गुफ़्तगूअ ॾांहुं था वञूं जेका शाइरीअ जी अहमियत खे पधिरो थी करे। सेंट्रल एशिया में ताजिकिस्तान ई हिकु अहिड़ो मुल्क आहे जिते सफ़ेद पोश क़िस्म जा धंधा रूसियुनि जे बदिरां ख़ूबसूरत ताजिक मर्दनि ऐं औरतुनि जे हथ में आहिनि। उते हिकु ताजिक औरत टैक्सी ड्राइवर खां जॾहिं उहो सुवालु पुछियो वियो त अव्हां ताजिकनि ऐं अव्हां जे पाड़ेसरी उज़्बकनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे, त उन हसीन परियुनि ऐं मुहांडनि सोणे ताजिक टैक्सी ड्राइवर वॾी फ़ख्र विचां चयो उज़्बक वापारी आहिनि ऐं असां ताजिक शाइर आहियूं। मुंहिंजे ख़्याल में उन जुमिले खां वधी करे मशरिक़ में तख़लीक़ थींदड़ आला शाइरीअ ते ॿी का राय ॾियणु या बहसीअ जी ज़रूरत न आहे। रही ॻाल्हि कहाणीअ जी
त मग़रिब जे बरअक्स असां वटि सिंधीअ में आला कहाणी लिखण जे फ़न लाइ सभु दरवाज़ा खुलियल आहिनि। हिते उहो सुवाल थो थिए त माण्हू कहाणी छो थो लिखे। ज़ाहिर आहे त कंहिं बि तख़लीक़ी अमल जे पोयां हिकिड़ो न पर कई कारण हूंदा आहिनि जेके कुझु हिन रीति बीहनि था। नंबर 1, इंसान जॾहिं हिन दुनिया में अखि पटींदो आहे त जबलतूं साण खणी ईंदो आहे। कुझु उमिरि वधण खां पोइ उन्हनि जबलतुनि मां लाड़ा फुटंदा आहिनि। उहे फितरी लाड़ाई इंसाननि खे धार धार कमनि ॾांहुं वठी वेंदा आहिनि जिन में लिखण जो कमु बि हूंदो आहे। उन जे मंज़िल ते पहुचण खां पोइ उहो इंसान पंहिंजो पाण खे फलोरींदो आहे त हू कहिड़े अदबी सन्फ़ में फिट थी सघे थो। ईअं को शाइरीअ त को फिक्शन ताईं पहुची वेंदो आहे जंहिंमें कहाणी बि अची वञे थी। हिते उहो बि अर्ज़ु करे छॾिजे त जीअं त सवीं सालनि खां वठी सिंध शाइरीअ में ॿुॾल रही आहे, उन ई करे अक्सर कहाणीकारनि पहिरीं शाइरीअ में हथु विधो आहे ऐं पोइ पंहिंजे असली फ़न कहाणीअ ताईं पहुता आहिनि, पर के लेखक सिधो कहाणीअ ताईं पहुता आहिनि। नंबर 2, इंसान में मौजूदु के लाड़ा खेसि पढ़ण जी ख़फ़्त ॾांहुं वठी वेंदा आहिनि। ईअं पढ़ण जो ख़फ़्त इंसान खे लिखण ॾांहुं वठी वञे थो जंहिंमें कहाणी बि अची वञे थी। नंबर 3, सिंधीअ में चवंदा आहिनि माण्हू आहे वीचारो। उन जे जुमिले जो मतिलबु उहो थो बीहे इंसान में के न के कमज़ोरियूं ज़रूरु मौजूदु हूंदियूं आहिनि। उन्हनि कमज़ोरियुनि में ख़ासि कमज़ोरी शोहरत हासिलु करण बि आहे, जेका हिकु अहिड़ी फितरी ॻाल्हि आहे जंहिंखां कंहिं बि सूरत में कंधु कढाए नथो सघिजे, त उहा शोहरत बि माण्हूअ खे लिखण जे फ़न ॾांहुं वठी वेंदी आहे जंहिंमें कहाणी बि अची वञे थी। जेकॾहिं ईअं न हुजे हा त असांजा केतिरा ई कहाणीकार पंहिंजो नालो छपाइण जे बदिरां कहाणियूं छपाईंदा। 4, ज़ाहिर आहे त लिखंदड़ पढ़ंदड़ इंसान पंहिंजी चौधारी जनम वठंदड़ बेवाजिबियुनि बेइंसाफ़ियुनि ऐं ज़ुल्म खे नज़रअंदाज़ नथो करे सघे। उन ई करे हू पंहिंजे ख़ासि हथियार कलम खे उन्हनि बलाउनि जे ख़िलाफ़ु इस्तेमालु थो करे त जीअं पढ़ियल ऐं सतायल इंसान ज़ात सुख जो साहु पटे। कहाणी लिखण जो हिकु सबबु उहो बि आहे। नंबर 5, को बि इंसान जॾहिं बि को मुल्क घुमी थो अचे या पंहिंजे ई पट में के नयूं ॻाल्हियूं ॾिसे थो या महसूस थो करे त हू पंहिंजा उहे मुशाहिदा, तजुर्बा, जज़्बा ऐं अहसास कॾहिं घर भातियुनि सां त कॾहिं ओताक में कचहरीअ में वेठल ॿियनि माण्हुनि सां शेयर थो करे। ईअं ई कहाणीकार कहाणी लिखे पंहिंजा मुशाहिदा, तजुर्बा, जज़्बा ऐं अहसास शेयर थो करे, जेका हिकु फितरी ॻाल्हि आहे। नंबर 6, ॻाइणो जॾहिं ॻाईंदो आहे त मुसविर जॾहिं पेंटिंग कंदो आहे त उन जे तख़लीक़ी अमल में ॿियनि खे तस्कीन पहुचाइण सां गॾु पंहिंजो पाण खे बि तस्कीन ॾींदो आहे। ईअं ई कहाणीकार बि कहाणी लिखण वक़्तु तस्कीन हासिलु कंदो आहे। ज़ाती तस्कीन बि कहाणीअ जे फ़न खे जनमु ॾिए थी। कहाणी लिखण जे पोयां ॿिया बि के कारण हूंदा, पर हिते जेकी बि कारण बयानु कया विया आहिनि उन्हनि खे हिक ॿिए खां अलॻि करणु ॾाढो ॾुखियो आहे। शर्त उहो आहे त कहाणी सुठी लिखी वई हुजे। सुठे पढ़ंदड़ खे ही कहाणियूं पढ़ण खां पोइ मूं वांगियां उहो पतो पइजी वेंदो त पंहिंजे रंग में हिन मजमूए में आला अदब तख़लीक़ कयो वियो आहे। बाक़ी जेकॾहिं को पढ़ंदड़ कारी साई ॻाढ़ी ऐनक पाए या पाण वटि मौजूदु कंहिं थ्योरी या मैनिफेस्टो में बंदि थी दिलि ऐं दिमाग़ जा दरवाज़ा बंदि करे उन्हनि मथां वॾो तालो हणी पोइ वेही हीअ किताबु पढ़ंदो त संदसि पसंदि या नापसंदि ते का बि मयार कान रखिबी, छाकाणि त कैप्टिव माइंड खे लोॾे नथो सघिजे। हीउ वक़्तु को अहिड़ो आयल आहे जो पहिरीं त असांजा ॻच दोस्त लिखण खां पिड़ कढियो बीठा आहिनि। भला जेके दोस्त लिखनि बि था त नाविल या कहाणीअ जहिड़ी आला फ़न तख़लीक़ करण वक़्तु संजीदगीअ खां कमु वठण जे बदिरां रुॻो नालो ॻणाइण लाइ कमु टपाइण में लॻी वेंदा आहिनि ऐं अधु कचो अधु पको फिक्शन पढ़ंदड़नि जे मथे में हणंदा आहिनि। अहिड़ीअ सूरत हाल में हिन मजमूए जो मुरतब ज़वार नक़वी हेॾनि वॾनि लेखकनि ऐं लेखिकाउनि लाइ इंस्पायरेशन जो ज़रियो बणियल नज़र अचे थो, जंहिं फ़ोनूं करे दर धिका खाई ऐं हथ जोड़ करे अहिड़ियूं आला कहाणियूं लिखाए हीउ मजमूओ तरतीब ॾिनो आहे। खेसि ठलियूं मुबारकूं ॾियण बि कोन थियूं सूहनि, पर छा कजे जो असां वटि ॿियो आहे छा जो खेसि ॾेई सघूं।